बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मैं हूं आज शेफ अब्दुल बलूच। आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अवां सभिनीनि की आवाज़ जे हिन किचन में। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, खुशबाश हूंदा, मज़े में हूंदा ऐं जिथे किथे भी तव्हां असांखे ॾिसी रहिया आहियो तव्हां सभिनीनि खे भली कार ऐं खोड़ सारियूं दुआऊं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं ईअं ई ज़बरदस्त खाधा ठाहियो पंहिंजनि प्यारनि सां ऐं पंहिंजनि सां ईअं ई पंहिंजी ख़ुशियुनि खे वंडींदा रहो। असांजी कोशिशि आहे त तव्हां सां रेसिपीज़ शेयर कयूं वञनि जेके तव्हां ईज़ीली फॉलो बि कयो, मज़ेदार बि हुजनि ऐं उन जा इंग्रेडिएंट्स स्पेशली तव्हांजे घर मां ईज़ीली निकिरी अचनि। अक्सर असां ॿाहिरि वेंदा आहियूं, असांखे पीता ब्रेड जा सैंडविचिस तमामु सुठा लॻंदा आहिनि ऐं स्पेशली ॿारनि जी फरमाइश हूंदी आहे त ॿाहिरि जा सैंडविचिस हुजनि, ज़िंगर हुजे। इंशाल्लाह इहे रेसिपीज़ बि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदासीं त जीअं तव्हां पंहिंजे बजट में रही करे ऐं घर में ठाहियो, बजट ते बि सुठो असरु पवंदो ऐं तव्हांजे पेट ते बि सुठो असरु पवंदो। छो त जॾहिं असां घर में शयूं ठाहींदा आहियूं त सुठे ऑइल में सुठनि मसालनि सां गॾु उन्हनि खे तयारु कंदा आहियूं। त अॼु असां ठाहियूं था पीता ब्रेड सां गॾु चिकन सैंडविचिस ठाहींदासीं ऐं उन जे लाइ चिकन खे थोरी मैरिनेशन ॾींदासीं, असेंबलिंग कंदासीं, थोरो हुन में ऐड कंदासीं खीरो ऐं कुझु कैबेज हुन में शामिलु कंदासीं। त सभिनीनि खां अवल जेका चिकन आहे उनखे थोरी मैरिनेशन ॾेई था वठूं ऐं हे अची वई असां वटि चिकन। अच्छा, इन जा तव्हां इनखे जूलियन में बि कट करे सघो था ऐं पतला पतला इन जा जेका पार्चा जंहिंखे चई सघिजे थो उहे बि तव्हां कटे सघो था, जेको बि तव्हांखे ईज़ी थो लॻे सैंडविचिस जे हवाले सां। ऐं जेकॾहिं तव्हांखे इन जी कटिंग में कोई मुश्किल थी अचे त तव्हां जेका चिकन आहे उनखे थोरी देरि जे लाइ फ्रीज़र में रखो, बसि एतिरी त उहो थोरी हार्ड थी वञे त उनखां बाद में उनजी जेका कटिंग आहे न उहा तव्हांजे लाइ तमामु आसान थी वेंदी। या जॾहिं तव्हां इनखे परचेस था कयो, तव्हां बुचर खे चओ त तव्हांखे इन जा स्लाइसिस कटे ॾे। असां इन जा स्लाइसिस कट था कयूं, उनखां बाद में इनखे ॾींदासीं मैरिनेशन। अच्छा, मैरिनेशन जे लाइ इन में ऐड कंदासीं धोरो तंदूरी मसालो। तव्हां रेडीमेड तंदूरी मसालो इन में ऐड कयो। थोरो असां इन में शामिलु कंदासीं लीमे जी रस ऐं तंदूरी मसालो असां इन में ऐड कंदासीं। थोरो मां इन में शामिलु कंदमि ऑयल ऐं इन सां गॾु इनखे कंदासीं मैरिनेट करण खां बाद में तव्हां इन सां पीता ब्रेड सां गॾु बि तव्हां इन जा सैंडविचिस ठाहे सघो था, तव्हां ब्रेड सां गॾु बि इन जा सैंडविचिस ठाहे सघो था। स्पेशली शाम जो चांहि सां गॾु जॾहिं दिलि चवंदी आहे त भई कुझु तयारु कयो वञे त तव्हां इन जा ज़बरदस्त सैंडविचिस ठाहियो, तव्हांखे मज़ो अचे वेंदो। हिकिड़ी ॿी बि लेयरिंग निकिरी थी सघे त उहा बि कढी था वठूं। चलो जी, असां थोड़ा इन जा स्लाइसिस कया ऐं मैरिनेशन जे लाइ कोई बि प्यालो, कोई बि प्लेट, ज़बरदस्त प्यालो मां वटि मौजूदु आहे। 1 खां 2 टेबल स्पून इन में ऐड कंदासीं धोरो। हाणे असां इन जी तयारु कंदासीं मैरिनेशन, जंहिंजे लाइ मां हिकिड़ो तक़रीबन 2 टेबल स्पून खणा थी धोरो। इन में ऐड कंदासीं 2 टेबल स्पून तंदूरी मसालो। इन में असां शामिलु कंदासीं लीमे जी रस, ये अची वियो लीमे जी। इन में रस शामिलु कंदासीं। थोरो ऐड कंदासीं इन में थूम ऐं अदरक जो पेस्ट। थोरो इन में ऐड कंदासीं ऑयल ऐं चिकन ऐड करे उनखे थोड़ी देरि जे लाइ रखो, जेसीं ताईं पंहिंजी तव्हां ॿी तयारी करे वठो। असां अॼु मिक्स भाॼी बि ठाहियूं था त मां चिकन जी मैरिनेशन करे थोड़ी मिक्स भाॼीअ जे लाइ पटाटनि खे ॻाइण जे लाइ रखंदासीं। तेसीं ताईं असांजी जेका चिकन आहे उहा थोड़ी फ्लेवरफुल थी वेंदी ऐं कुकिंग में त हिन जे एतिरो टाइम न लॻंदो। थोरो ऐड था कयूं ऑयल। मैरिनेशन में ऑयल ऐड कंदा आहियूं त ज़बरदस्त थी वेंदी आहे। इनखे कयूं था थोरो मिक्स। धोरो तंदूरी मसालो, लेमन जूस ऐं असां इन में ऐड कयो अथसीं ऑयल। अची विया असांजा चिकन जा पार्चा।
सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं त जीअं तमामु मसालो इन में सुठे तरीक़े सां लॻी वञे। चलो जी, मसालो हिन में लॻी वियो ऐं हिन खे हाणे रखंदासीं हिकु तरफ़। अच्छा, चिकन जी जेका मैरिनेशन आहे उहा कंप्लीट थी वई आहे। हाणे मिक्स भाॼीअ जे लाइ इलाही असां वटि भाॼियूं आहिनि जंहिंमें शिमला मिर्च आहे, गुल गोभी आहे, गजरा आहिनि। त जेकी भाॼियूं असांजूं थोड़ी देरि सां ॻरंदियूं आहिनि, स्पेशली पटाटा आहिनि, उन्हनि खे ॻाइण जे लाइ रखंदासीं। त हिकिड़ो असां हिते खणूं था कोई बि कढ़ाई या देगड़ी, इनखे ट्रांसफर था कयूं हिते ऐं इन जो स्टोव कंदासीं ऑन। इन में ऐड कंदासीं ऑयल ऐं जीअं ऑयल थोड़ो गरम थी वेंदो मां इन में ज़ीरो शामिल कंदमि। थोड़ा ऐड कंदासीं सावा मिर्च तोड़े करे ऐं उन खां बाद में मां इन में शामिल कंदमि उहा भाॼी जेका ॻरण में थोड़ी जंहिंमें देरि लॻंदी आहे, स्पेशली पटाटा ऐं उन सां गॾु ऐड कंदासीं गुल गोभी। त गुल गोभीअ जा जेके गुल आहिनि उन्हनि खे बि कयूं था धार ऐं जेके पटाटा आहिनि उन्हनि जो बि साइज़ नंढड़ो कट कंदासीं त जीअं जल्दी ॻरी वञे। अगेन पीसिस नंढड़ा कंदासीं त जीअं हिन जे ॻरण में आसानी थिए। ज़ीरे जो ॾींदासीं दाग, थोड़ा सावा मिर्च ऐं पटाटनि खे रखंदासीं ॻरण जे लाइ। मां गुल गोभी बि ऐड कंदी वेंदमि। इन में ऐड कंदासीं टमाटा ऐं शिमला मिर्च आहे जेका तमामु नाज़ुक सी सब्ज़ी आहे, त उहा लास्ट में हिन में ऐड कंदासीं। अच्छा, बिल्कुलु लास्ट में जीअं तव्हां धाणा ऐड कंदा आहियो उन वक़्तु कोई हिकिड़ी साई सब्ज़ी जंहिंमें मेथी थी सघे थी, पालक थी सघे थी, सावा बसर थी सघनि था, जेका तव्हांजी फैमिलीअ खे सुठी लॻंदी आहे, उहा हिकिड़ी साई जेका भाॼी आहे उहा बि इन में ऐड कंदासीं लास्ट में। त मां वटि थोड़ी मेथी मौजूदु आहे, मां इन में मेथी ऐड कंदमि। पर हिते पैन गरम थी वियो आहे, थोड़ो ऐड था कयूं ऑयल ऐं इन में शामिल कंदासीं ज़ीरो। अच्छा, मसाला बि असां भाॼीअ में रखंदासीं तमामु लाइट ऐं सुठा लॻंदा आहिनि। खोड़ सारा मसाला ऐड करण जी बिल्कुलु ज़रूरत नाहे। हल्की फुल्की जेका भाॼी आहे उहा असां तयारु कंदासीं। लास्ट में लीमे जी रस, सो थोड़ा सावा धाणा इन में ऐड कंदासीं, थोड़ा मिर्च ऐड कयासीं, उनखे फ्राई थियण था ॾियूं। अगेन कट ज़रूरु ॾिजो मिर्चनि खे। पटाटा, अच्छा, जेका भी मिक्स भाॼी तव्हांखे सुठी लॻंदी आहे या स्पेशली जेका सीज़न में आहे उहा तव्हां हिन में ऐड करे सघो था। हाणे मां शामिल थी कयां पटाटा। अच्छा, पटाटा ऐड करे इनखे ॾींदासीं ढक। ऐं जेका गुल गोभी आहे उन जा गुल कंदासीं धार। गुल गोभीअ खे बि थोड़ो वॉश था कयूं। अच्छा, ऐं जेके थुल्हा डंठल आहिनि इहे असां कंदासीं धार ऐं जेके गुल आहिनि इहे असां इस्तेमालु कंदासीं। त स्टार्टिंग में इन में ऐड था कयूं पटाटा ऐं गुल गोभी। हे असां कंदासीं धार ऐं जेके इन जा गुल आहिनि उन्हनि खे अलॻि था कयूं ऐं इनजी कंदासीं कटिंग। त जीअं पटाटनि सां गॾु ई असांजा इहे जेके गुल आहिनि इहे बि ॻरी वञनि। मिक्स सब्ज़ी में बसि तव्हां छड़ो इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो त सब्ज़ी काई बि ओवर कुक न थिए, त तव्हांजी सब्ज़ी सुठी ठहंदी। जेका सब्ज़ी जल्दी ॻरी वेंदी आहे उनखे तव्हां अवल ऐड कजो। जंहिं सब्ज़ीअ में थोड़ो वक़्तु लॻंदो आहे उनखे तव्हां लेट शामिल कजो।
चलो इन जा गुल भी थी विया धार त इहे गुल गोभी भी हिन में ऐड था कयूं। पटाटा शामिल कयासीं, ज़ीरो, सावा मिर्च, जी हमें ऐड था क्यों गोभी, अगेन थोड़ी मिक्सिंग ऐं इनखे ॾींदासीं ढक। अच्छा इन में असां शामिल कंदासीं टमाटा, त टमाटन खे भी कंदासीं बारीक स्लाइस। 3 खां 4 इन में ऐड था कयूं त जीअं टमाटन जो पानी निकिरंदो त असांजा गोभी ऐं आलू जेके आहिनि उहे सुठे तरीक़े सां ॻरी वेंदा ऐं असांखे इज़ाफ़ी उन में जेको पाणी आहे उहो ऐड न करणो पवंदो। बारीक स्लाइस करे पकल जेके सुर्ख टमाटा आहिनि उहे शामिल कंदासीं। अच्छा थोड़ो मां इन में ऐड कंदमि थूम ऐं अदरक जो पेस्ट ऐं थोड़ो पेस्ट असां ऐड कंदासीं हिकु चिकन में भी, जेको मां ऐड करणु भुलिजी वई हुयमि त उहो भी ऐड था करे वठूं। ऐं नंढड़ी हिकिड़ी ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो ऐं ॾिसंदा रहो आवाज़ किचन। वेलकम बैक, वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। आवाज़ किचन में अॼु जेकॾहिं मेन्यू जी ॻाल्हि कयूं त मिक्स भाॼी था तयारु कयूं ऐं इन सां गॾु तयारु थींदा चिकन सैंडविचिस पीता ब्रेड सां गॾु। अच्छा चिकन सैंडविचिस जे लाइ जेका चिकन आहे उहा असां मैरिनेट करे रखी हुईसीं। चिकन जो तव्हांखे रिकैप ॾींदासीं, पर अवल भाॼीअ जी तरफ़ अची था वञूं। पटाटा ॾिसो ज़बरदस्त गोल्डन थी विया आहिनि ऐं ऑयल ऐड कयोसीं, ऑयल में ज़ीरो ऐड कयोसीं ऐं थोड़ा सावा मिर्च। जीअं ज़ीरे जी ज़बरदस्त खुशबू अचणु शुरू थी वई त असां इन में ऐड कयासीं पटाटा। पटाटनि खे थोरो गोल्डन फ्राई कयो ऐं इन ई दौरान असां इन में शामिल कयासीं गुल गोभीअ जा गुल। उन खां बाद में ऐड कंदासीं टमाटा ऐं छो त गजर भी इलाही सख़्तु हूंदी आहे, स्पेशली जेके गजर हींअर गर्मीअ में असांजी मिले थी, त टमाटा ऐड किया आहिनि। इन खां पोइ ते ग्रेजुअली गजरनि खे रेडी करे गजरां भी ऐड कंदासीं, त इनखे कयूं था कवर। अच्छा कुझु असां गजरां था खणूं ऐं इन्हनि गजरनि खे भी मां इन्हनि जा स्लाइस कटे करे ऐड कंदासीं पंहिंजे हिन भाॼीअ में। त गर्मियुनि में मोस्टली असांखे इहे नारंगी जेके गजरा आहिनि इहे अवेलेबल हूंदियूं आहिनि, त असां इन में इहे ई ऐड कंदासीं। जेका भाॼी तव्हांखे सुठी लॻे थी उहा तव्हां पंहिंजे हिन मिक्स सब्ज़ीअ में ऐड करे सघो था ऐं इन्हनि गजरनि जा जेके रिंग्स आहिनि इहे ई कढे करे ऐड कंदासीं, त जीअं इहे भी असांजा ॻरी वञनि, गोभी ॻरी वञे ऐं पटाटनि जो भी जेको साइज़ आहे उहो असां नंढड़ो रखियो अथसीं। अच्छा जेकॾहिं मसाले जी ॻाल्हि कयूं त लूणु मिर्च ऐं असां इन में शामिल कंदासीं हेड बस। लास्ट में थोड़ा कारा मिर्च ऐं कसूरी मेथी। जेकॾहिं मसाले जी ॻाल्हि कयूं थोड़ा असां इन में ऐड कंदासीं सावा मिर्च ऐं लीमे जी रस बस। हाणे इन में शामिल था कयूं गजरा। तमामु ज़बरदस्त ऐं कलरफुल जेका भाॼी आहे उहा असांजी तयार थी थिए। टमाटा अची विया, गजरा, गुल गोभी
ऐं हींअर मां इन में शामिल थी कयां कुझु असांजा बेसिक सा मसाला, जिनमें लूण हस्बे ज़रूरत ऐड कंदासीं, थोड़ा ॻाढ़ा मिर्च, अची लूण, ॻाढ़ा मिर्च, बस थोड़ो थोड़ो मसालो ऐं हेड, बस थोड़ो इनखे मिक्स था कयूं। मिक्स करे इनखे ॿीहर ॾींदासीं ढक। ऐं जेका शिमला मिर्च वग़ैरह आहे उन जी बि कटिंग कंदा था हलूं। ॿ टे असां वटि आहिनि शिमला मिर्च। अच्छा, शिमला मिर्च भी असां लास्ट में ही ऐड कंदासीं छो त तमामु जल्दी ॻरी वेंदा आहिनि ऐं थोड़ा क्रंची हूंदा त मज़ेदार लॻंदा। तमामु घणे ॻाढ़ जी असांखे शिमला मिर्चनि जी बिल्कुलु ज़रूरत न आहे। 2 खां 3 शिमला मिर्च असां इन में ऐड था कयूं। इहे विच जो जेका इन जा ॿिज आहिनि उन्हनि खे तव्हां कढी करे साइड कयो। बस चलो, शिमला मिर्च जा ॿिज थी विया साइड। ऐं कोई भी प्यालो तव्हां खणो जंहिंमें रिमेनिंग जेका तव्हांजी भाॼी आहे उहा तव्हां ऐड कंदा वञो। त मां वटि इन हिकिड़ी प्लेट मौजूदु आहे, इन में थोड़ी इन जी कटिंग करे क्यूब्स में इन जी कटिंग था कयूं। एतिरा वॾा क्यूब्स कजो त जेके तव्हांजे मानीअ जे नेवाले में इज़ीली अची वञनि। तमामु वॾा भी हूंदा त पोइ सुठा न लॻंदा। चलो, बस थोड़ा नंढड़ा क्यूब था कयूं ऐं साइड ते कंदा था वञूं त जीअं इन जी जेका भाॼी आहे उन जी भी कटिंग थियल हूंदी। असां अचे वेंदासीं पंहिंजे सैंडविचिस जी तरफ़। भाॼियुनि जी बस कटिंग में थोड़ो वक़्तु ज़रूर लॻंदो आहे। बाक़ी जेकॾहिं पचाइण जी ॻाल्हि कयूं त झटपट तैयार थी वेंदियूं आहिनि। ऐं स्पेशली जेके सीज़नल भाॼियूं आहिनि उन्हनि खे ज़रूर इस्तेमालु कंदा कयो। अरबी आयल आहे मार्केट में, लौकी ऐं तुरई त असांखे ऑलमोस्ट तमामु साल मिलंदी आहे। ऐं गर्मियुनि में असांजे अची वेंदियूं आहिनि इहे गजरा। चलो, इहे असांजी शिमला मिर्च जी कटिंग थी वई। हाणे अची वेंदासीं असां चिकन जे फ्राई जी तरफ़। 15 मिंट खनि थी विया आहिनि। चिकन खे असां मैरिनेशन ॾिनी अथसीं ऐं सिंपली इन खे कंदासीं पैन फ्राई। जी, सब हो गया। थोड़ो इन खे कयूं था मिक्स। गजरा, टमाटा ऐं गुल गोभी, इहे 3 भाॼियूं असां हिन में ऐड कयूं अथसीं। थोड़ियूं ॻरी वेंदियूं त पोइ ऐड कंदासीं शिमला मिर्च ऐं जेका असांजी साई भाॼी आहे, जीअं मेथी आहे, मां वटि थोड़ा सावा बसर आहिनि, बिल्कुलु लास्ट में ऐड कंदासीं। ऐं ऐड करे बस इन जी बाहि जेका आहे असां कंदासीं बंदि। तमामु ज़बरदस्त लॻंदी आहे। अच्छा, हाणे हिते असां पैन ऑन कयोसीं, थोड़ो ऐड कंदासीं हिन ते ऑयल। अची वई असांजी चिकन। चलो, ऑयल थी वियो आहे गरम त कुझु जेके असांजा चिकन जा पार्चा आहिनि उन्हनि खे रखूं था फ्राई थियण जे लाइ। ॿिन्हिनि तरफ़ां ज़बरदस्त गोल्डन इन्हनि खे कंदासीं। अच्छा, जेतिरा इज़ीली फ्राई करे सघो, जेतिरी जाइ हुजे, बस एतिरा शामिल कयो। त बस मुंहिंजे ख़्याल सां एतिरा काफ़ी आहिनि। इन्हनि खे पोइ ॿीहर कंदासीं।
अच्छा हाई फ्लेम ते ही इन्हनि खे कंदासीं, सन्हा सन्हा आहिनि, तमामु जल्दी थी वेंदा। ऐं तेसीं ताईं अगेन जेका असांजी भाॼी आहे उनजी थोरी अञा कटिंग कंदा हलूं। हे असां वटि हिकु सावा बसर आहिनि ऐं इन सां गॾोगॾु मेथी मौजूदु आहे। त मेथीअ जी जेके डंडियूं आहिनि उन्हनि खे धार था कयूं ऐं हे अची विया सावा बसर। मेथीअ खे हटायूं था ऐं सावनि बसरनि जी कटिंग था कयूं। अच्छा स्पेशली जेको इन जो वाइट वारो पार्ट आहे उहो असां हींअर ई ऐड था कयूं ऐं जेको ग्रीन पार्ट आहे उनखे सावनि धाणनि सां गॾु शामिल कंदासीं। तमामु स्ट्रॉन्ग फ्लेवर हूंदो आहे इन जो ऐं बिल्कुलु बाहि बंदि करे पोइ ऐड कंदासीं। पत्ता आहिनि त ख़ुशबू बि सुठी छॾींदा ऐं फ्लेवरफुल बि लॻंदा। पर हे जेको वाइट वारो असांजो पार्ट आहे हिनखे हींअर ई ऐड था कयूं। अची विया सावा बसर। खुशबू तमामु ज़बरदस्त थी अचे भाॼीअ में। अगेन थोड़ी मिक्सिंग भी कंदा हलूं। चमचा खणी भाॼीअ जो पंहिंजो भी पाणी हूंदो आहे। टमाटा ऐड कया आहिनि, टमाटे जो पंहिंजो पाणी आहे। पर जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त भई ज़रूरत आहे त कोई मसलो न आहे, तव्हां इन में थोरो पाणी ऐड कयो त जीअं भाॼी तव्हांजी सड़े भी न ऐं सुठे तरीक़े सां ॻरी भी वञे। हिते जेका असांजी चिकन आहे उहा फ्राई थी थिए। अच्छा सैंडविचिस में जेके खट्टा खीरा हूंदा आहिनि या जंहिंखे खीरे जी खटाण भी चइबो आहे, उहे ॾाढा मज़े जा लॻंदा आहिनि। बाज़ार में तमामु ईज़ीली अवेलेबल भी आहिनि ऐं घर में भी तव्हां उन्हनि खे ठाहे सघो था। थोरो सिरके ऐं पाणीअ में जेकॾहिं तव्हां उनखे बॉइल कयो त ज़बरदस्त खट्टा खीरा जेके आहिनि से रेडी थी वेंदा आहिनि, जेके तव्हां कंहिं भी सैंडविच में इस्तेमालु करे सघो था। नंढड़ी ब्रेक जो मां वटि टाइम आहे त ब्रेक ते था वञूं। तव्हांखे केॾांहुं बि न आहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो ऐं ॾिसंदा रहो आवाज़ किचन। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में असां ठाहियूं पिया सैंडविचिस, जेके चिकन सैंडविचिस आहिनि ऐं उन्हनि खे असेंबल असां कंदासीं पिज़्ज़ा ब्रेड में। पिज़्ज़ा ब्रेड इलाही ईज़ीली मार्केट में मिली वेंदी आहे, उनखे तव्हां वठी सघो था ऐं उन में असेंबलिंग थी सघे थी। चलो चिकन खे असां कयूं था तयारु। जेकॾहिं रिकेप मां तव्हांखे ॾींदी हलां त तंदूरी मसालो असां ऐड कयो हुयोसीं चिकन जे अंदरि। थोरो थूम ऐं अदरक जो असां इन में शामिल कयोसीं पेस्ट। थोरो 1 खां 2 टेबल स्पून ऑयल तव्हां इन में ऐड कयो। हिकिड़ो लीमो तव्हां इन में स्क्वीज़ कयो। तमामु शयुनि खे कयो मिक्स। 3 टेबल स्पून इन में असां ऐड कयोसीं धोरो। चिकन खे 10 खां 15 मिंट तव्हां इन में मैरिनेशन ॾियो ऐं उन खां बाद में हुनखे पैन फ्राई कयो। कोई भी तव्हां वटि पैन हुजे उन में तव्हां इनखे फ्राई करे सघो था। अच्छा फ्राई करण खां बाद में हाणे तव्हांजी पसंदि आहे त तव्हां हिनखे स्लाइसिस में कट करे उन खां बाद में सैंडविचिस में असेंबल करे सघो था। अच्छा सैंडविचिस में असां ऐड कंदासीं केचप आहे असां वटि, थोरी साई चटणी भी आहे, इन सां गॾोगॾु कैबिज धोरो आहे असां वटि, उहो असां हुन में शामिल कंदासीं। टोटल तव्हांजी पसंदि ते आहे त तव्हांखे पंहिंजो सैंडविचिस कीअं खपे थो ऐं तव्हां हुनखे पंहिंजे हिसाब सां असेंबल भी करे सघो था। चिकन खे असां कयूं था फ्राई। मां चाहियां थी त ॿिन्हिनि तरफ़ों सुठो हिकिड़ो जेको कलर आहे उहो अची वञे चिकन ते। साइड इनजी पलटाईंदा था वञूं। हिन तरफ़ रखंदासीं ऐं
झटपट ॻरी वेंदी आहे 10 खां 12 मिंट खोड़ आहिनि हिन चिकन जे लाइ त तव्हां हिनखे पैन ते फ्राई था कयो। अच्छा, कैबिज जेका आहे उहा बि असां हिन में गुल गोभी ऐड करे चुका आहियूं त कैबिज असां शामिलु कंदासीं पंहिंजे सैंडविचिस में। थोरी भाॼी ॾिसंदा था हलूं। ऐं जेकॾहिं पटाटा ॻरी विया आहिनि त मां इन में शामिलु करे छॾींदमि पंहिंजी इहा शिमला मिर्च। चेक था कयूं जेकॾहिं असांजा पटाटा सुठे तरीक़े सां ॻरी विया आहिनि। जॾहिं पटाटा ॻरी वञनि उन खां बाद में शिमला मिर्च ऐड कजो। थोरो चेक था कयूं सुठे तरीक़े सां पटाटा असांजा थोरो अञा हंज अथनि त हिनखे ॿीहर कवर था कयूं। लूणु मिर्च ऐं मां हिन में शामिलु कयो हो हेड। लूणु ऐं मिर्च तव्हां पंहिंजे हिसाब सां शामिलु कजो ऐं हिकिड़ो हाफ टी स्पून इन में हेड ऐड कईसीं। हे अची विया असांजा सावा बसर ऐं शिमला मिर्च। जी बि असां कटिंग करे रखीसीं। हाणे खयूं था खीरा ऐं खीरनि जी झटपट तयारु कंदासीं खटाण। अच्छा, खीरे जी जेके स्टिक्स आहिनि उहा कट था कयूं या सन्हा सन्हा पार्चा बि कटिंग थी सघे थी त जीअं ज़बरदस्त तरीक़े सां खटा बि पोइ जल्दी थी वेंदा ऐं सैंडविचिस में हुनजी असेंबलिंग बि आसान थी वेंदी। ऐं जेकॾहिं तव्हां उन वक़्तु नथा ठाहिणु चाहियो त तव्हां सिरके में जेका इहा असांजो खीरो आहे इन खे डिप करे बॉटल में बंदि करे रखो। तव्हांजो खीरो ज़बरदस्त खटो थी वेंदो ऐं कंहिं बि सैंडविचिस में तव्हां हिनखे इस्तेमालु करे सघो था। तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। असां झटपट ठाहींदासीं। थोरो सिरको, थोरो पाणी ऐं थोरी देरि जे लाइ हिनखे कंदासीं बॉइल त सॉफ्ट बि थी वेंदो ऐं खटो बि थी वेंदो। चिकन खे थोरो उबलाईंदा पुटलाईंदा हलूं। अच्छा, इहे असांजा पीस रेडी थी विया आहिनि त इन्हनि खे प्लेट में कढूं था ऐं ॿिया जेका चिकन जा पीस आहिनि उन्हनि खे रखूं था फ्राई थियण जे लाइ। थोरो चेक करे वठो। अच्छा, जेको पीस थोरो थुल्हो हुजे उनखे थोरो चेक कजो त अंदरां सही ॻरी वियो हुजे। चलो जी, ऐं हे जेका मैरिनेशन आहे इहे बि मथियां ऐड था कयूं। थोरो ऑयल, अच्छा कोई भी खणूं था सॉस पैन ऐं उन सॉस पैन में ऐड कंदा वेंदासीं इहे खीरे जा स्लाइसिस। हमारे के थोड़ो अञा बारीक कयूं बस। अच्छा थोड़ो मां इन में ऐड थी कयां पानी ऐं थोड़ो इन में शामिल कंदासीं सिरको।
अच्छा, थोड़ा असां इन जी असेंबलिंग में ऐड कंदासीं बसर, थोड़ी कैबिज, त उन्हनि जी बि कटिंग कंदा था हलूं। थोड़ो बसर असांखे खपे, थोड़ी कैबिज ऐड था कयूं, थोड़ा टमाटा शामिल कंदासीं। इन जी थोड़ी थोड़ी कटिंग करे असां पंहिंजो हिकिड़ो जेको प्लेटर आहे उहो रेडी था कयूं त जीअं असांजी चिकन रेडी थी वञे। अच्छा, जेका पीता ब्रेड आहे उनखे बि थोड़ो लाइट फ्राई कंदासीं त उनजो जेको फ्लेवर आहे उहो अञा बि ज़बरदस्त थी वेंदो। ऐं जेकॾहिं घर में सभिनीनि जी पसंदि अलॻि अलॻि आहे त सभु पंहिंजे लिहाज़ सां पंहिंजो जेको सैंडविच आहे उनखे असेंबल बि करे सघनि था। थोड़ी कैबिज, जेको उनजो हार्ड वारो पार्ट आहे उनखे अलहदा था कयूं। ऐं फोल्ड करे कैबिज जी बारीक कटिंग कंदासीं। जेकॾहिं तव्हां अॻाटो ई स्पेशली वेजिटेबल ठाहे रखो था त इन में कंहिं क़िस्म जो कोई लूणु वग़ैरह बिल्कुलु शामिल न कजो। ऐं तव्हांजी जेका वेजिटेबल आहे बिल्कुलु ड्राई हुजे त कोई इशू न आहे, तव्हां सॼी कटिंग करे रखो, चिकन ठाहे रखो ऐं जॾहिं तव्हांखे सर्व करणा हुजनि तॾहिं तव्हां वेजिटेबल ऐं चिकन ऐड कयो, खीरा शामिल कयो, जेका बि भाॼी तव्हांखे शामिल करणी आहे, सॉसेस तव्हांखे ऐड करणा आहिनि, सॉसेस तव्हां हुन में ऐड कयो ऐं सैंडविच पंहिंजो रेडी कयो। कोशिशि कंदासीं त चिकन खे चारई तरफ़ां सुठो कलर अची वञे। जीरो वारो पीस कढी था रखूं। अच्छा, वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी नंढड़ी साहीअ जो, ऐं साहीअ खां पोइ जॾहिं ईंदासीं त असां पंहिंजा जेके सैंडविचिस आहिनि उन्हनि खे असेंबल कंदासीं। पर ब्रेक खां वञण खां अॻु में बसि हिकिड़ो कमु था कयूं त जेके इहे शिमला मिर्च आहिनि इहे मां हिन में शामिल थी कयां। ऐं नंढड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ मोटी था अचूं, पंहिंजूं रेसिपी सर्व कंदासीं। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक, वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु असां आवाज़ किचन में ठाहियूं पिया सैंडविचिस पीता ब्रेड सां गॾु। ऐं जेका असांजी इहा पीता ब्रेड आहे इनखे असां थोरो सोख कयो अथसीं त जीअं इन जो फ्लेवर अञा बि वधी वञे। अच्छा, हे तमामु असांजूं जेके पीता ब्रेड्स आहिनि इन्हनि जी फ्राइंग कंप्लीट थी वई। ऐं हींअर अची था वञूं भाॼीअ जी तरफ़। कुझु लास्ट में जेके असांखे भाॼियूं ऐं कुझु स्पाइसिस में बसि लेमन आहे ऐं कारा मिर्च आहिनि, इहे मां हिन में शामिल कंदमि, या थोरो चाट जो मसालो। अच्छा, इनखे मिक्स कयोसीं। मिक्स करण खां बाद में हे असां जूं सायूं भाॼियूं, जंहिंमें सावा बसर, सावा धाणा ऐं असांजी मेथी, इहा ऐड कंदासीं। बसि सुठे तरीक़े सां ॾींदासीं हिकिड़ो मिक्स। बसि, ऐं इन जी जेका बाहि आहे उहा कंदासीं बंदि। लूणु मिर्च हेड असां हिन में शामिल कईसीं। लास्ट में हे असांजी साई भाॼी, जंहिंखे खोड़ सारे पचाइण जी बिल्कुलु ज़रूरत न आहे। फ्रेश हूंदी त अञा बि मज़ेदार लॻंदी। इन में स्क्वीज़ था कयूं लीमू, थोड़ो चाट जो मसालो या ऐड कयो कारा मिर्च। थोड़ी देर जे लाइ बसि इनखे मां ढक ॾींदमि। इन जी पंहिंजी जेका भाप आहे उहा काफ़ी आहे बसि इन सब्ज़ी जे लाइ। थोड़ो बिल्कुलु लाइट
चाट जो मसालो कयूं था इनखे कवर। अच्छा हाणे तैयार था कयूं हिकिड़ी झटपट सॉस जंहिंमें मां थोड़ो चिली गार्लिक सॉस शामिल कंदमि, थोड़ी साई चटनी ऐड कंदासीं ऐं थोड़ो इन में शामिल कंदासीं धोरो, थोड़ो चाट जो मसालो ऐं तमामु शयुनि खे कंदासीं मिक्स। ऐं हे असांजी हिकिड़ी सॉस जेका है सा तैयार थी वेंदी। हे अची वियो असांजो धोरो। थोड़ो ऐड कंदासीं चाट जो मसालो ऐं इनखे कयूं था मिक्स। छो त ड्राई सैंडविच सुठो न लॻंदो, थोड़ो सॉस हुजणु उन में ज़रूरी आहे। चलो इन में रखूं था स्पून। वेजिटेबल्स असां वटि कटिंग में अची वयूं आहिनि। इन धोरे खे कयूं था साइड। तो असां वटि पिकल खीरो चिकन अची वई आहे ऐं भाॼी असां हिन में डिश आउट कंदासीं। मां वटि सोक थियल पीता ब्रेड्स आहिनि। अची वई असांजी पीता ब्रेड। अच्छा इन जो जेको सिधो वारो पार्ट आहे उनखे कयो साइड में, थोड़ो ऐड कंदासीं। ज़बरदस्त गरम भी थिए थी। थोड़ो इन में सॉस था अप्लाई कयूं। थोड़ी हुन में रखंदासीं भाॼियूं जेका तव्हांखे पसंदि हुजे, बस थोड़ियूं थोड़ियूं, घणियूं बि न। थोड़ी कैबेज, थोड़ा टमाटर, अच्छा थोड़ो पिकल क्यूकम्बर भी ऐड था कयूं। ऐं अचे वई ऐं हे अची वई असांजी चिकन। थोड़ी चिकन के स्लाइसेस में कट था कयूं। तव्हां हिन सैंडविच खे ट्राई कजो, तमामु ज़बरदस्त लॻंदो आहे। चलो बस जेतिरी चिकन तव्हांखे सुठी थी लॻे एतिरी चिकन ऐड करे इनखे कंदासीं फोल्ड करे। साइड में असांजो इन जो मुंहुं बि नज़र ईंदो ऐं बिल्कुलु ईअं ई हिकु ॿ ॿिया बि रेडी था कयूं ऐं पोइ भाॼी पंहिंजी कढी करे उनखे बि सर्व कंदासीं। हीअ अची वियो असांजो सॉस झटपट जेको असां तयारु कयोसीं। थोड़ो खीरो, थोड़ा बसर, जीअं तव्हांखे सुठो थो लॻे बस ईअं तव्हां पंहिंजो सैंडविच रेडी कयो। थोड़ो लूण या चाट जो मसालो भी ऐड करे सघो था। कवर थोड़ो ॿियो भी तैयार था कयूं। अच्छा टूथपिक भी तव्हां हिन ते हणी था सघो त जीअं थोड़ो सिक्योर थी वञे। बिल्कुलु इन ही पैटर्न सां ठाहींदा वेंदासीं त मां हिकिड़ो ॿियो भी ॿई गॾु था ठाहियूं। अच्छा सॉस जेको तव्हांखे सुठो लॻे थो उहो तव्हां ऐड कयो ऐं असेंबलिंग तव्हांजी मर्ज़ी आहे। जेका तव्हांखे असेंबलिंग सुठी थी लॻे, खीरो तव्हांखे सुठो लॻंदो आहे ज़रूरु ऐड कयो। टमाटा आहिनि तव्हांजी पंहिंजी पसंदि आहे, तव्हां पंहिंजी पसंदि सां पंहिंजो सैंडविच तयारु कयो। थोड़ी कैबेज, चिकन, बिल्कुलु इन तरीक़े सां हिते भी रेडी था कयूं। थोड़ी कैबेज,
2 पीस हिते ऐड था कयूं असांजा झटपट ग्रिल कई थसे तो चिकन में तमाम ज़बरदस्त खुशबू भी अचे थी। चलो तव्हां हिननि जो मुंहुं बि सुठे तरीक़े सां ॾिसी सघो था ऐं भाॼी बि कयूं था डिश आउट। ज़बरदस्त हेल्दी भाॼी, तमामु घणो ऑयल बि असां हिन में शामिल न कयो आहे, खोड़ सारा अहिड़ा मसाला बि न आहिनि ऐं पंहिंजे भाप में इनखे तयारु कयो अथसीं। तमामु कलरफुल ऐं ज़बरदस्त मिक्स असांजी जेका सब्ज़ी आहे, कंहिं गार्निशिंग जी इनखे ज़रूरत न आहे। ऑलरेडी हिन में एॾा कलर्स आहिनि त बसि इनखे एज़ इट इज़ ई सर्व कंदासीं। सिंपल जेके असांजे घर में चपातियूं हूंदियूं आहिनि उन सां गॾु तव्हां हिनखे सर्व कयो, तव्हांखे मज़ो अची वेंदो। ऐं हिकिड़ो हाणे ॿियो बि सैंडविच तयारु करे था वठूं, छो त असां वटि टाइम त आहे। कुझु बि तव्हांजे ॾिसण ऐं ॿुधण खां रहिजी वियो हुजे त पोइ सोशल मीडिया जा जेके असांजा हैंडल्स आहिनि उन्हनि ते जेके असांजूं रेसिपीज़ आहिनि उहे बि अपलोड कयूं वेंदियूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। कुझु बि तव्हां खां रहिजी वियो हुजे। ऐं हींअर हिकिड़ो ॿियो सैंडविच जेको आहे उहो असां रेडी था कयूं। तंदूरी मसालो मां शामिलु कयो हुयो चिकन में ऐं थोरो ऑयल, थोरो असां ऐड कयोसीं धोरो, चङी तरह हुनखे मिक्स कयो। लेमन जूस असां हुन में शामिलु कयोसीं। थोरी देरि जे लाइ मैरिनेशन ज़रूरु ॾियो त जीअं चिकन तव्हांजी ज़बरदस्त ऐं चटपटी थी वञे। चिकन खे फ्राई कंदासीं, पंहिंजी पसंदि जूं भाॼियूं ऐड कयो। ऐं जेकॾहिं मां सॉस जी ॻाल्हि कयां, सॉस असां तमामु ज़बरदस्त क्विक इन में ऐड कयोसीं। सॉस में धोरो ऐं ग्रीन चिली सॉस गॾु ई असां टोमेटो चिली सॉस इन में शामिलु कयो ऐं थोरो चाट जो मसालो मिक्स कयोसीं ऐं सर्व कयोसीं। हीअ अची वियो असांजो सैंडविच। हीअ बि हिते था रखूं। वक़्तु बि थी वियो आहे त हाणे तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात ऐं खोड़ सारी दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ। ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं अल्लाह पाक असांजे तव्हांजे सभिनीनि जे रिस्क में, उमिरि में बरकत ॾे। इन दुआ सां गॾु पंहिंजे शो जो इख़्तिताम कंदासीं। वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पहुतो। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखंदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। मूंखे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।